فتح खैबर कयो हजरत अली मुर्तज़ा आहे फ़तह खैबर कयो हजरत अली मुर्तज़ा आहे वॾी निस्बत जो साहिब ऐं उहो शेरे ख़ुदा आहे फ़तह खैबर कयो हजरत अली मुर्तज़ा आहे फ़तह खैबर कयो हजरत इल्म जो शहर मां आहियां अली दरवाज़ो आ उन जो इल्म जो शहर मां आहियां अली दरवाज़ो आ उन जो ईअं फरमायो बेशक मुहम्मद मुस्तफ़ा आहे ईअं फरमायो बेशक मुहम्मद मुस्तफ़ा आहे वॾी निस्बत जो साहिब ऐं उहो शेरे ख़ुदा आहे फ़तह खैबर कयो हजरत अली मुर्तज़ा आहे फ़तह खैबर कयो हजरत जलीलुल क़दर असहाबन में आ मुर्शिद अली साईं जलीलुल क़दर असहाबन में आ मुर्शिद अली साईं जी जल फातिमा जो वर दिलारो दिलरुबा आहे जी जल फातिमा जो वर दिलारो दिलरुबा आहे वॾी निस्बत जो साहिब ऐं उहो शेरे ख़ुदा आहे फ़तह खैबर कयो हजरत अली मुर्तज़ा आहे फ़तह खैबर कयो हजरत महबत रखंदो मोमिन ऐं मुनाफ़िक़ बुग़्द रखंदो आहे महबत रखंदो मोमिन ऐं मुनाफ़िक़ बुग़्द रखंदो आहे ईअं वाज़िह त फरमायो हबीबे किबरिया आहे ईअं वाज़िह त फरमायो हबीबे किबरिया आहे वॾी निस्बत जो साहिब ऐं उहो शेरे ख़ुदा आहे फ़तह खैबर कयो हजरत अली मुर्तज़ा आहे फ़तह खैबर कयो हजरत हबीबन तहे हवाले क्यों अमानतूं संदो बेस्तर हबीबन ते हवाले क्यों अमानतूं संदो बेस्तर इहो एज़ाज़ के दोआ इहो इन में जुदा आहे इहो एज़ाज़ के दोआ इहो इन में जुदा आहे वॾी निस्बत जो साहिब ऐं उहो शेरे ख़ुदा आहे फ़तह खैबर कयो हजरत अली मुर्तज़ा आहे फ़तह खैबर कयो हजरत अली साईं ऐं बचड़नि तां ख़ालिद मुस्तफ़ा सदके अली साईं ऐं बचड़नि तां ख़ालिद मुस्तफ़ा सदके अक़ीदत सूमरा उन सां असांजी बरमला आहे अक़ीदत सूमरा उन सां असांजी बरमला आहे वॾी निस्बत जो साहिब ऐं उहो शेरे ख़ुदा आहे फ़तह खैबर कयो हजरत अली मुर्तज़ा आहे फ़तह खैबर कयो हजरत अली मुर्तज़ा आहे वॾी निस्बत जो साहिब ऐं उहो शेरे ख़ुदा आहे फ़तह खैबर कयो हजरत